अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी अदब जी दुनिया में अली कार दोस्तों शामिल क्यों था नूर कुंभर जी कहानी कारी रानी। ही मुंहिंजे लाइ आयल टियों रिश्तो हो जो मुंहिंजे कारे रंग गुंडीदार वारनि थुल्हनि चपनि खे ॾिसंदे मूंखे बदसूरत सम्झी रद कयो वियो आहे। रमशा ड्रेसिंग टेबल जे आईने में पाण खे गौर सां ॾिसंदे अरमान वचां पंहिंजी माउ सां ॻाल्हायो। ईअं न आहे, सभु मर्द हिकु जहिड़ा न आहिनि हूंदा। लिखे जो लेख आहे, तुंहिंजो रिश्तो शायदि उन्हनि सां लिखियलु न हुयो, उन करे न थियो। रमशा नाउमीदी वारी सोच न रखंदी कर, मानस खे सम्झाईंदे चयो। हूअं दुनिया जा छोकिरा सिर्फ़ु छोकिरियुनि जी ॿाहिरीं ख़ूबसूरती खे ॾिसंदा आहिनि, उन्हनि खे छोकिरियुनि जी अंदरि सूंहं नज़र ई न ईंदी। तुंहिंजो पीउ नंढो सरकारी मुलाज़िम हूंदे बि हेॾे वॾे फ्लैट जो मालिक थियण सां गॾु तोखे यूनिवर्सिटी जी डिग्री हासिल कराई ऐं हाणे हू पंहिंजी हयाती में तोखे कंहिं सुठे घर ॾांहुं रुख़सत करणु चाहे थो। अबूअ लाइ खोड़ सारियूं इज़तूं आहिनि, हुनजी ख़्वाहिश जो मूंखे बि एतिराम आहे, पर मां कंहिंजे अॻियां पंहिंजे ज़मीर जी तज़लील कराइणु नथी चाहियां त को अची मूंखे रद करे, मुंहिंजे एहसासनि जो क़त्ल करे हलियो वञे। इहो हाणे मूंखां बर्दाश्त न थींदो अमी। असांजी ज़िंदगी अलाए छा तूं सॼी ज़िंदगीअ जो डिघो सफ़र अकेले सिर कीअं करे सघंदीअं। अमी आउं यूनिवर्सिटी जी डिग्री होल्डर आहियां, फर्स्ट क्लास में वधीक पढ़ाई ते ज़ोर ॾेई कमीशन जे इम्तिहान जा क्लास अटेंड करे का सुठी नौकरी हासिल करे अकेले सिर ज़िंदगी गुज़ारे सघां थी। मानस हल्को खिलण लॻी। हिन करप्शन जे दौर में तोखे मेरिट ते नौकरी मिलंदी, तुंहिंजो अबू जेको बि फ़ैसिलो कंदो उहो तुंहिंजी ज़िंदगी लाइ बहितर रहंदो। रमशा जी मां ॻाल्हाईंदे कमरे ॾांहुं हली वई। कुझु बि चओ अमी, हाणे को ॿियो न ईंदो इन घर में मूंखे रद करण वारो। ऐं सख़्त महिनत करे बि का न का नौकरी ज़रूरु हासिल करे अकेले से ज़िंदगी गुज़ारींदसि। ईअं चई रमशा रस्ते जे पासे खां खुलियल दरी ते हथु रखी ख़ामोश सोचनि सां ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि ॾांहुं ॾिसंदी उन्हनि जे गोड़ शोर खे ॿुधंदी रही। रमशा पंहिंजी ज़िंदगी जे मक़सद में कामयाब थियण लाइ किताबनि सां तालुक़ वधाए पढ़ाईअ खे मामूल बनाए छॾियो। रमशा किताब हथ में करे हाल में आहिस्ते आहिस्ते हलंदे पढ़ियल शयुनि खे यादि करे रही हुई त संदसि माउ किचन मां अची संदसि कपिड़नि पेरनि में पातल चपल वारनि ऐं चहिरे खे ॾिसी चयो, किचन में चांहि ठाहे रखी अथमि, पोती मथे ते पाए ड्राइंग रूम में खणी अचु, पर सलीक़े ऐं सुहिणे नमूने सां। पर छो अमी, तुंहिंजे लाइ रिश्तो आयो आहे ऐं तुंहिंजे अबूअ जो हुकुम आहे, तूं चांहि खणी ड्राइंग रूम में अचु, जीअं तोखे छोकिरो ऐं उन जा घर भाती ॾिसनि। मानस ईअं चई तकड़ी ड्राइंग रूम में हली वई। रमशा कावड़ मां किताब खे ज़ोर सां मेज़ ते उछलाए मथे ते रओ पाए किचन मां चांहि कोपनि में लाहे अदब सां ड्राइंग रूम में वई। साम्हूं वेठल नंढे ऐं वॾे मौलवी ऐं पोढ़े ते नज़र पियसि। हीअ आहे मुंहिंजी न्याणी रमशा, रमशा जे पीउ मुरकंदे चयो। छोकिरीअ जी माउ हूं कयो। मां महसूस थियो त हिन रमशा खे ॾिसी का ख़ासि दिलचस्पी न वरिती। रमशा सभिनी महिमाननि खे सलाम करे चांहि ॾिनी, एतिराम तौरु पासे वारे सोफ़े ते नज़रूं झुकाए वेही रही। छोकिरे जे पीउ रमशा खे गौर सां ॾिठो, संदसि मुंहं ते अणवणाईअ जो तासुर निर्वार थियो। अॼुकल्ह जे दौर में छोकिरा छोकिरी ॾिसी पाण था पसंदि कनि। मुंहिंजो पुटु मौलवी फ़खरुद्दीन अव्हां जी छोकिरी ॾिठी, वधीक ज़िंदगी हिन खे गुज़ारणी आहे। हू पुट खे ॻाल्हाइण जे लाइ इशारो करे पाण चुप करे वेही रहियो। मौलवी फ़खरुद्दीन माउ पीउ सां सुसपुस कंदे चयो, छोकिरी रंग जी कारी आहे, कीअं बि आहे, सवाब जी नियत सां शादी करियांसि थो, अलाह पाक उन जो मूंखे अजुर ॾींदो। जीअं जीअं मौलवी फ़खरुद्दीन जो आवाज़ रमशा जे कननि ताईं पहुचंदो वियो, रमशा कावड़ में ईंदे उथी खड़ी थी। कमरे खां ॿाहिरि निकिरी हाल में आई। मानस बि पोयां हली आयसि। रमशा, ही तुंहिंजो कहिड़ो तरीक़ो आहे, ईअं महिमाननि जे अॻियां ड्राइंग रूम मां निकिरी छो आईं? कावड़ कंदे आहिस्ते मानस बुणकी, मां कारी आहियां, बदसूरत आहियां, पर मां मौलवी जे सवाब ख़ातिर मौलवीअ सां शादी नथी करे सघां। छो त अहिड़ा रिश्ता मूं लाइ ॻोल्हे आणियो जेकी पंहिंजनि रायनि सां मूंखे आज़ादे था विझनि। ख़ुदा रहम करियो, मूंखे अहिड़े शख़्स सां शादी नाहे करणी जेको सवाब ख़ातिर मूंखे पंहिंजी ज़ाल बणाए। मौलवी फ़खरुद्दीन जी माउ पीउ रमशा जूं रड़ियूं ॿुधी चयो,
अहिड़ी छोकिरी सां पंहिंजे पुट जी शादी नथा कराए सघूं। हू रमशा जे पीउ खां माज़रत करे हलिया विया। रमशा जो पीउ कावड़ में ड्राइंग रूम मां हलियो आयो ऐं रमशा खे घटि वधि ॻाल्हायईं। मौलवी गवर्नमेंट हाई स्कूल में अरबी जो उस्तादु आहे ऐं मास्तरनि जूं केतिरियूं सुठियूं पघारूं आहिनि। जे मौलवीअ कुझु चयो त छा थी पियो, कहिड़ो आसमान किरी पियो। रमशा जो पीउ इहे जुमिला कावड़ में चई कमरे ॾे हलियो पियो। रमशा पीउ जे अहिड़े कावड़ ते ॾुख में ओछांगरू ॾेई रोअंदी रही। उनखां पोइ रमशा पंहिंजी ज़िंदगीअ में किताबनि खे ॾींहं राति जो साथी बनाए कमीशन पास करे कंहिं मंज़िल ते पहुचण जे जुनून में दुनिया सां सभई राब्ता ख़तमु करे कमरे ताईं महदूद थी वई। माउ बि खेसि कमकार खां पासीरो कंदे संदसि साथ ॾींदी रही। हिकु भेरे रमशा लैपटॉप ते कमु करे रही त माण्हू अॻियां वेहंदे कचहरी दौरान पुछणु लॻुसि, 4 साल यूनिवर्सिटी में पढ़ी आहीं, तोखे कंहिं छोकिरे पसंदि न कयो छा? मूंखे कंहिं पसंदि कयो हो, पर मूं उनखे पसंदि न कयो हो। लैपटॉप ते कमु जारी रखंदे रमशा वरणियो, तो हिनखे पसंदि छो न कयो? अबूअ जी नसीहतुनि ते मूं मज़बूती सां अमल कयो हो, शायदि उन करे पसंदि नापसंदि ॾांहुं मुंहिंजो ध्यानु न वियो। जंहिं तोखे पसंदि कयो उहो छोकिरो कीअं हो? रमशा हल्को खिलंदे चयो, उहो गंजड़ो हो ऐं नज़र जो वॾो चश्मो पाईंदो हो। हूअं त हाठी ऐं सूरत में ठीकु हो। नालो रमीज़ हुयुसि। मूंखे ब्लैक क्वीन यानी कारी राणी ऐं मां हिन खे गंजड़ो सॾींदी हुयसि। रमशा जी माउ हल्की मुर्क चपनि ते आणे चयुसि, माना यूनिवर्सिटी में ॿारनि वारियूं खेचलियूं बि हलंदियूं हुयूं। तो पंहिंजे अबूअ जी नसीहतुनि ते अमल कयो ऐं हू बि तुंहिंजे प्यार खे हासिल करण में नाकाम वियो। ईअं ई कुझु आहे अमी, मूं अबूअ जी भरम खे न टोड़ियो ऐं गंजड़े बि मुसलसिल 2 साल पूरी कोशिशि कई मुंहिंजो प्यारु हासिल करण जी। उनजी हरकतुनि ते आख़िरकार मूं गंजड़े जो क्लास में आख़िरी पीरियड बाद समूरनि शागिर्दनि अॻियां ठीकु ठाक क्लास वरितो। उनखां पोइ वीचारो हाय हाय, कंहिं मुहबत करण वारे खे एॾो बि ज़लील कबो आहे छा, सो बि पूरे क्लास अॻियां? रमशा जी मां अफ़सोस मां चयो। उनखां पोइ उनजो रद्द अमल कहिड़ो हुयो? उनखां पोइ हू कॾहिं बि मुंहिंजे साम्हूं न आयो, पर पोइ बि हू पंहिंजी ॻाल्हि गुल जे ज़रिए करे वठंदो हो। पंहिंजी ॻाल्हि गुल जे ज़रिए करे वठंदो हुयो, इहो कीअं? सुबुह जो जॾहिं मां क्लास में ईंदी हुयसि, हर रोज़ मुंहिंजी कुर्सीअ ते गुलाब जो गुल रखियलु हूंदो हो। कुर्सीअ तां मां जॾहिं गुल खणंदी हुयसि त हू मूंखे लिकी ॾिसंदो हो ऐं मां टेढी अख सां ॾिसी गुल खणी पासे ते रखी छॾींदी हुयसि। मूंखे अञा बि यादि आहे, आख़िरी साल में हू मूंसां अची मिलियो हो ऐं ॾुख मां चयो हुयईं, मूं तोसां सची मोहबत कई आहे। जे मां तोखे माणे न सघियुसि त तोखे विसारे बि न सघंदुसि। आख़िरी ॾींहं में मूं हिन खे ॾाढो ॾुखायल महसूसु कयो, पर अबूअ सां कयल इक़रार अॻियां न हुन खे का आथत ॾिनमि, न ई हुन जे ज़ख़्मनि ते मरहम रखणु पिए चाहियमि। उनजो फोटो अथई? मानस पुछियसि। जी हा, हूंदो। यूनिवर्सिटी जे वक़्त में काफ़ी ग्रुप फोटो गॾु निकितल हुआ। हिन लैपटॉप ते पंहिंजी फाइल मां पुराणियूं तस्वीरूं ॻोल्हे माउ खे गंजड़े रमीज़ जा फोटो ॾेखारिया। रमशा जी माउ फोटो ॾिसी काश चई ख़ामोश थी वई। रमशा जुनून जूं हदूं पार कंदे पढ़ाईअ खे चुंबड़ी वई। हिकु ॾींहुं कमीशन जे इम्तिहान जो नतीजो आयो। हिन जी ख़ुशीअ जी हद न रही। हिन पोज़ीशन खणी पंहिंजे सब्जेक्ट डिपार्टमेंट में 17 स्केल जी नौकरी हासिल करे वरिती। रमशा जे कमीशन जे इम्तिहान पास करण वारी ख़बर अख़बारुनि में शाया थियण बाद मिटनि माइटनि दोस्तनि वास्तेदारनि सभिनी रमशा ऐं रमशा जे माउ पीउ खे मुबारकूं ॾियण जो सिलसिलो जारी रखियो ऐं रमशा जे रिश्ते जी आश लाइ कतारूं लॻाईंदा विया। हर छोकिरो वॾी दिलचस्पी सां रमशा खे क़बूलनि लाइ तयारु हो, पर रमशा गंजड़े रमीज़ सां शादी बाबति माउ सां ख़्याल जो इज़हार कयो। माउ चयुसि, 5-6 साल गुज़रण खां पोइ बि हिन छा तुंहिंजे इंतज़ार में वेही शादी न कई हूंदी? इहा ॻाल्हि नामुमकिन थी लॻे। कोशिशि करण में को हर्ज नाहे, मतां बि रमीज़ शादी न कई हुजे। रमशा माउ खे चयो, कोशिशि करण में वाक़ई को हर्ज न आहे, तूं कोशिशि करे ॾिस। माउ रमशा खे इजाज़त ॾिनी। रमशा पंहिंजे घरां हज़ारे वसवसनि वहमनि ऐं ख़्वाहिशुनि जा अंबार पाण सां गॾे रमीज़ जे घर पहुती। रमशा जूं नज़रूं रमीज़ जी ज़ाल घर में नंढड़नि ॿारनि खे ॻोल्हण लॻियूं। नज़रूं घर में चोतरफ़ फेराईंदे रमशा हाल में अची पहुती त रमीज़ हाल में अकेलो मौजूदु हुयो।
जंहिं रमशा खे ॾिसंदे वॾे अदब सां संदसि आजियां कई ऐं हाल में वेहंदे रिफ्रेशमेंट सां गॾु कचहरी जारी रखी। रमशा उन दौरान रमीज़ खां पुछी वरितो, रमीज़ तूं शादी कई आहे? रमीज़ रमशा जे उन सवाल ते ख़ामोश थी वियो। रमशा सम्झी वई त मूंखे हिन वटि अचण में देरि थी वई आहे। रमशा उथी मोकिलाए वञण लॻी त रमीज़ उथी सॾु कयुसि, छा मुंहिंजी हमसफ़र सां न मिली वेंदीअ? रमीज़ जी आवाज़ ऐं उन जुमिले ते रमशा जा कदम रुकिजी विया ऐं बेवसी मां निकितल आवाज़ में चयाईं, हा छो न मिलंदसि, काथे आहे? कमरे में आहे, अचो। रमीज़ कमरे तरफ़ हलियो। हिक ॿिनि विखुनि जे फ़ासिले ते रमशा रमीज़ जे पोयां हली। रमीज़ कमरे जो दर खोले रमशा खे कमरे में अंदरि अचण लाइ चयो। रमशा कमरे अंदरि दाख़िल थियण सां कमरे जी भितियुनि खे ॾिसण लॻी। भितियुनि ते चो तरफ़ रमशा जूं तस्वीरूं लॻल हुयूं। रमीज़ जी अखियुनि में पाणी तरी आयो ऐं रमशा खे चयाईं, जंहिं ॾींहुं मूं यूनिवर्सिटी में ब्लैक क्वीन कारी राणीअ खे चाहियो हो, उन ॾींहं खां वठी पंहिंजे मन जो निकाह उन सां ई करे छॾियो हो। हू ॾिस भितियुनि खे गौर सां, अॼु बि ब्लैक क्वीन मूंसां गॾु आहे। रमीज़ जी अखियुनि मां तरी आयल पाणी ॾुख जी शिदत सबबि तेज़ थी वियो। 5 सालनि बाद बि रमशा रमीज़ जी पाण सां एॾी मोहबत ॾिसंदे ज़ारो क़तार रोई पई ऐं उछांगरुनि खे दॿाइण जी कोशिश करण लॻी। हिन पंहिंजी पोतीअ जी पलउ सां रमीज़ जूं आलियूं अखियूं उघियूं, पंहिंजो हथु रमीज़ ॾे वधायो।